पढ़ण वारन के छा इनाम था मिलन। सुभान अल्लाह। हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल आ हिकड़े कब्रिस्तान का हजरत ईसा जो गुज़र थियो कितो कब्रिस्तान काम घुमंदा है कब्रिस्तान का गुज़र थींदो आहे। इन्हनि कब्रुनि खे ॾिसो तव्हांजे ॻोठ वारा तव्हांजा असीस रिश्ते वारा वीचारा मिट्टीअ में वञी सुता आहिनि। तव्हांजो अप्पो हलियो तव्हांजी अमड़ हली वई तव्हांजा मिट मारवड़ा वञी मिट्टीअ जा महिमान बणिया। ओ अदा सुभाणे असां तव्हांखे बि इन कब्र में जा कब्र में हलंदे तू समझो त मरी वियो मिट्टीअ में पइजी वियो साह निकिरी वियो न मरण सां माण्हू ख़तम न थींदो आहे हिकिड़े घर मां ॿिए घर में मुंतकिल थींदो आहे। मौत मारींदो नाहे मौत ख़तम न कंदो आहे मौत फना न कंदो आहे मौत हिकिड़े घर मंझा कब्र वारे घर में पहुचाईंदो आहे। मिसाल है सैयद सही नालो छा अथई सैयद मेहर अली शाह स्टेज ते वेठो आहे तव्हां सभई ॾिसो था सभई ॾिसो था साईं वेठो आहे माशाअल्लाह सोनो चेहरो त साईं चादर पग ॾिसो पिया था। हाणे हिकिड़ो साईं उथे हिन कनात जे पोयों वञी ॾिए तव्हां छा चवंदो त साईं चेहरो आयो मरी वियो कनात जे पोयों वेठो आहे जलसो बि ॿुधे थो पियो तव्हांजे सदको साईं मेहर अली शाह सॾु ॿुधंदो या कोन ॿुधंदो कनात जे पोयों आहे बस कनात जे रुॻे पोयों आहे। हिननि अखियुनि सां नज़र नथो अचे पर अॼुकल्ह जूं कैमराऊं अहिड़ियूं निकितियूं आहिनि जो कपिड़नि जे पोयों बि शइ नज़र थी अचे। हाणे जे अहिड़ी कैमरा हुजे त तव्हां ॾिसंदो त मेहर अली शाह कनात जे पोयां चेहरो जाॻंदो वेठो आहे। तव्हां सॼो था त सॾु ॿुधे थो ओदा जेको माण्हू मरी वियो कब्र में पियो इहो कब्र वारो ख़तम न थींदो आहे। जेॾी महिल साह निकिरंदो आहे इसराईल साह कढंदो आहे त मलाइक उन जो रूह आणे छातीअ ते रखंदा आहिनि। उहो मैयत पंहिंजे घर वारनि जा रोअण जा आवाज़ ॿुधंदो आहे। ज़ाल रोंदी हो मुंहिंजा घर वारा काॾे तो जुदाई करे ओ घर वारा काॾे छॾियूं थो वञी उहो 5 साल जो रोअण ॿुधंदो आहे। बच्चा नंढड़ा रोता आहिनि ओ बाबा असांखे छॾियूं थो वञी असांखे छोरो छिनो पढ़ायूं थो वञी उहो मैयत पंहिंजे बच्चनि जो रोअण रड़ण बि ॿुधंदो आहे। मुल्ला जेको मैयत खे वेचारींदो आहे मैयत उन मुल्ला खे सुञाणंदो आहे उन खे रड़ करे चवंदो आहे ओ मुल्ला मूंखे लोटा न ॾे आस्ते आस्ते लेटाए आस्ते आस्ते वेचार मुंहिंजो बदन मौत जे झटके अहिड़ो त परूण करे छॾियो आहे एॾो त मूंखे मौत जो हिसाब आयो आहे इहो लोटो बर्दाश्त नथो करे सघां ओ मुल्ला मूंखे आस्ते आस्ते जेॾी महिल घर जा भाती ईंदा लाश खणंदा घर मंझां लाश खणी ॿाहिरि हलंदा आहिनि त मैयत तां करे चवंदो आहे ओ गांधीओ थोरो तरसो त सही मां पंहिंजे बच्चनि सां मोकलाणी करे वठां आख़िरी भेरो पंहिंजे बच्चनि खे ॾिसी वठां। जेॾी महिल गांधी खणी हलंदा आहिनि त उहो मैयत पंहिंजे कांधुनि खे सुञाणंदो सुञाणंदो आहे। जेॾी महिल तकिड़ो हलंदा आहिनि उन
लोटाईंदा आहिनि त मैयत ता करे चवंदो आहे कांदिया आस्ते आस्ते हलो लोटा न ॾियो मुंहिंजो जिस्म लोटा सही नथो सघे मुझा दोस्तो जेॾीमहिल अजीज करीब मैयत के पूरींदा आहिनि मिट्टी वराईंदा आहिनि लाश के लटींदा आहिनि त उहो पंहिंजे अजीज़नि खे नाला वठी सतींदो आहे ओ जा यार फलाणा ओ जा पुट फलाणा अरे मूंखे अकेलो कीअं था छॾियूं वञो मां त राज वारो हुयुसि मिट में अज़ीज़नि वारो हुयुसि अॼु सोड़ी कब्र में मूंखे कीअं था अकेला छॾियूं वञो साईं फरमाइनि था मदीने वारे साईं फरमायो त इंसाननि ऐं जिन्ननि खां सवा उन मैयत जा आवाज़ बि हर मखलूक समझो मदीने वारे साईं फरमायो इन्नहु लयस्माउ खफ़क़न मैयत पंहिंजे कांधुनि जे झुझुनि जा खड़काट बि ॿुधंदो आहे चप्पल पाइबी आहे चप्पल ये माण्हू पेर खणंदो आहे त पेर सां जेॾीमहिल चप्पल लॻंदी आहे त आवाज़ ईंदो बूट पाईंदो आहे न माण्हू पेर रखंदो खणंदो आहे त बूट मां चीकाट पैदा थींदा आहिनि मदीने वारे साईं फरमायो त ये झुझुनि जा आवाज़ मैयत पंहिंजे कब्र में ॿुधंदो आहे तूं संजीदो मरी वियो मिटी थी वियो खाक में मिली वियो पर न इहो कब्र में ईअं जीअं मूं तोखे मिसाल ॾिनो साईं मेहरली शाह हिन स्टेज तां कनात जे पोयां हलियो वञे आवाज़ ॿुधंदो सट ॿुधंदो जलसे वारनि खे मुंहिंजा दोस्तो उन्हनि जे सतनि खे ॿुधंदो आहे इन तरह सां जेको कब्र में पइजी वियो आहे उहो पंहिंजे कांधुनि खे सुञाणंदो आहे घर वारनि जी बि ख़बर चार रखंदो आहे जेको कब्र ते अची सलाम कंदो आहे सलाम ॿुधंदो आहे सलाम जो जवाब बि ॾींदो आहे कब्र में अचो न मुकाम में अचो न पोइ हीअं चवंदा कयो अस्सलामु अलैकुम दार क़ौमिन मोमिनीन ओ कब्रुनि वारो ए मोमिननि जे शहर में रहण वारो तव्हां ते सलाम हुजे जेॾीमहिल तव्हां सलाम कयो था न इहो सलाम कब्र में ॿुधे थो ई तव्हांखे सलाम जो जवाब बि ॾिए थो पर मैयत जा आवाज़ तव्हां नथा ॿुधो हू तव्हांजा आवाज़ ॿुधे थो सम्झो था ॻाल्हि खे सुभान अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि पे ॿुधाईमांव हज़रत ईसा हिकिड़े कब्रिस्तान खां लंघियो त अल्लाह जे नबीअनि खे रब अख ॾींदो आहे उहे कन न ॾींदो आहे नबी वली कब्र वारनि खे ईअं ॾिसंदा आहिनि जीअं असां हिक ॿिए खे ॾिसूं था तव्हां मूंखे ॾिसो था न ॾिसो था न मां बि तव्हांखे ॾिसां थो मुंहिंजो आवाज़ ॿुधो था न मां बि तव्हांजो आवाज़ ॿुधां थो जेके सुभाणे अलाह चओ था जेके वात में मुंग विझूं वेठा आहियो सुभान अल्लाह अले पान खाई आया हो वात में पान विझूं वेठा आहियो सुभाणे अलाह जो आवाज़ नथो अचे सुभान अल्लाह ॿुधो था मुंहिंजो आवाज़ तव्हांजो आवाज़ मां बि ॿुधां थो ये अल्लाह जा नबी अल्लाह जा वली मैयत जो कब्र वारे जो ईअं आवाज़ ॿुधंदा आहिनि उन्हनि खे अखियुनि सां ॾिसंदा बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं कब्र खां गुज़रियो त कब्र वारे खे अज़ाब पियो थिए कब्र मां रड़ियूं पियो करे दाहूं पियो करे हाय बाह में
सड़ी वियुसि हाय मरी वियुसि हाय जली वियुसि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों कब्र मां रड़ियूं पियो करे अल्लाह जे नबी उन जूं रड़ियूं ॿुधियूं उनखे बाह में सड़ंदे ॾिठो हज़रत ईसा त हलियो वियो जाले वञणो हो ताले हलियो वियो ॿिनि ॾींहंनि खां पोइ हज़रत ईसा वरी उन मुक़ाम खां गुज़रियो आहे वरी उन कब्रिस्तान खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम लंघियो आहे उन साॻी कब्र वारे खे ॾिठई त रड़ियूं बंदि आवाज़ बंदि उहो कब्र वारो जन्नत जे बाग़ में जन्नत जे मज़न में हज़रत ईसा ने कब्र ते अची करीब बीठो चवण लॻुसि ओ कब्र वारा ॿ ॾींहं अॻु में मां हितां लंघियो हुउसि त तूं अज़ाबी में रड़ियूं पे कयई दामूं पे कयई हींअर वरी लंघियो आहियां त जन्नत में हूरूं पियूं हिंदोरा ॾिनई हीअ तो सा मेहरबानी कीअं थी ही तो ते करम कीअं थियो तूं अज़ाब में हुए हाणे कब्र में न तो नमाज पढ़ी न रोज़ो रखियो न हज कई न ज़कात न खैरात बाबा कब्र में कोमल थी न तो सके न पो हीअ जेका तो सा मेहरबानी थी असा कीअं थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह कब्र मां आवाज़ आयो उन मैयत ॻाल्हायो ए अल्लाह जा नबी ईसा जॾहिं मां जॾहिं मूं वफ़ात कई हुई मां गुनहगार मां बदकार मां बद किरदार हुयुसि पंहिंजी बुराइयुनि जे करे मुंहिंजी कब्र जहन्नम जी खॾ पड़जी वई बाहि चौधारी मूंखे वकोड़े वई मां अज़ाब में हुयुसि पर मां जॾहिं हुयुसि त मुंहिंजी ज़ाल उम्मीद सां हुई उम्मीद वारी हुई जॾहिं मुंहिंजी वफ़ात थी वई त मुंहिंजी घर वारीअ खे पुटड़ो ॼाओ छा ॼाओ पुट ॼाओ पोइ मुंहिंजी घर वारी पंहिंजे पुट जॾहिं वॾो थियो सम्झ जहिड़ो थियो त पुट खे चई बचा हल त तोखे मदरसे में छॾियां त इंजील पढ़ सुभान अल्लाह ईसा ते इंजील हो असां वटि क़ुरान चओ असां वटि छाहे असां वटि छाहे क़ुरान हुननि वटि इंजील हुयो मां चयो बचा हल त तोखे मदरसे में छॾिया इंजील पाक हली पढ़ पोइ मुंहिंजी घरवारी मुंहिंजे बचड़े खे मदरसे में छॾियो उस्ताद चयोसि बचा पढ़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुभान अल्लाह या बिस्मिल्लाह जेका अथव न क़ुरान में बि आहे इंजील में बि हुई तौरात में बि बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यो आसमानी आयत सुभान अल्लाह बिस्मिल्लाह बरकतुन वारो जुमलो आहे सुभान अल्लाह समझो था न निभागन के सभागो करण वारी शे बिस्मिल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हज़रत ईसा के वो मैयत तो चवे त साईं जेडी मल मुझे पुट के उस्ताद चयो बच्चा पढ़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुझे बचड़े पे जेडी मल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी त रब जे दरबार आवाज आयो ए मलाइको हिन कब्र वारो बराबर गुनहगार बदकार पर हिन जो बच्चो मदरसे में मूंखे रहमान रहीम सॾे रहियो आहे बिस्मिल्लाह पढ़ी रहियो आहे जंहिंजो बच्चो बिस्मिल्लाह पढ़े उनजे पीउ खे अज़ाब न ॾिबो इन जो अज़ाब माफ़ कयो में इनजे कब्र खे जन्नत जो बाग़ीचो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बचड़े रुए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी त पीउ जो अज़ाब खटी वियो पीउ जी
कब्र ते का जहन्नम दी खट हुई सा जन्नत जो बागीचो बणी पई रुके पर तुझो बच्चो टी हसी पारा कुरान पढ़े 114 आयत कुरान जो पढ़े 114 सूरत पढ़े 6666 आयत कुरान जो पढ़े तो सब का भलाई थींदी या न थींदी हिंदी बच्चन के कुरान पढ़ाए वो इंशाअल्लाह दीन जो इल्म पढ़ाए वो इंशाअल्लाह नियत ही कोन दो इंशाअल्लाह पढ़ाई दो बच्चन के इंशाअल्लाह इते भी मदरसो आए इंशाअल्लाह जे में ही हाफिज पढ़ाए खुदा खुश कर दे आमीन अरे हाफिज ठाए तो मावरी जे पग बधाया आमीन इंशाअल्लाह आमीन इंशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों जदे रुके बिस्मिल्लाह पढ़ण वारो सो भी इंजील की आयत समझी पढ़ी असा त कुरान पढ़ण वारा कुरान सुभान अल्लाह बेटा इसने फरमायो कोड़ी किताबन में हरफ मिड़ोई है को चेतो नसर नेक तब बिस्मिल्लाह ही बस थई सुभान अल्लाह बिस्मिल्लाह ही बस सुभान अल्लाह सुभान हिकड़ी औरत हुई ॾाढी नेक माई हुई मानी खाए चवे बिस्मिल्लाह रहमान रहीम पानी पिए चवे बिस्मिल्लाह रहमान रहीम अटो गोए चवे बिस्मिल्लाह रहमान रहीम मानी पचाए चवे बिस्मिल्लाह रहमान रहीम कोड़ दे चवे बिस्मिल्लाह रहमान रहीम हंथ बिछाए चवे बिस्मिल्लाह रहमान रहीम जो कम करे बिस्मिल्लाह पढ़े हर कम का अग में बिस्मिल्लाह पढ़े मुर्सुने जो बेदीना मुर्सुने जो बेदीना ज़ाल के तो जेदी केरिमल बिस्मिल्लाह 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 यो चाहे चिंतो के खबर नाहे मुझे रब जो पाक नालो ई कुरान दी मुबारक आयत सुभान अल्लाह बिस्मिल्लाह कौन बंद करना तो विड़ंदो सा जी मुखे मारे छद कपे गफा गफा करे छद पर बिस्मिल्लाह चवण का ज़बान बंद न करियो सुभान अल्लाह ईमान औरत हुई पर ईमान वाली हुई सुभान अल्लाह तो के 100 फेरा चलो तो सुभान अल्लाह ज़बान में नहीं निकले सुभान अल्लाह औरत जात हुई पर मुर्स के चवे थी मारे विची जिस्म गफा गफा करे विची पर वरी बिचो दस बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुर्स सोचो ताने को बहानो पिया इनके रोज पादरना एकड़ो हीरो जे कीमती हीरो ज़ाल के नहीं लिखाए रख कीमती हीरो है ना कीमत ₹1 है लिखाया माई के दिन मतलब हीरो नहीं माई हीरो तो ची बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हीरो खड़ी हुई पंजे घर जे भित में सोराग हुयो चारो ठेलो जंहिंमें सामान शयूं रखंदा उने में रखे चई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुर्स ॾिठो ॿ टे ॾींहं गुज़रिया ज़ाल घर में कमरे में मौजूद नाहे वो हीरो खयई हीरो खणी वञी दरिया में उछलाई हीरो वञी दरिया में उछलाई जाने कीमती हीरो आ चवंदो सां हीरो ॾे न ॾींदी को बहानो थींदो कीमती शइ गुम थी वई आ इने बहाने सां रोज़ मोचड़ाइणो साल में मुर्सो बेबी में मुर्सो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हीरो वीडियो के लाइक कमेंट दरिया में उछलाई शेयर असा जे जीअं हीरो उछलायो त हिकड़ी मच्छी उनके गीत ॾिनी सुभान अल्लाह मच्छी वो हीरो गीत ॾेई खाई छॾियो
सुभान अल्लाह, उहा मच्छी यार में मलाहन फासाई, सुभान अल्लाह, उहा मच्छी बाजार में जे विकिरो थी, सुभान अल्लाह, हिन माण्हू खे बि शौक़ थियो अॼु मच्छी खावां, बाजार में वियो मच्छी ख़रीद करे आयो, खुदा जी कुदरत मच्छी उहा मिली।